तेज हयाती। जमाल जा अच्छा कारा पधरा थी वया थई त सुई ऐं जमाल में को फर्क कोन थई। ज़रीना करे त करे छा? बुध तूं भला का डॉक्टर ही जा वती दी मान जूं रिपोर्टूं ॿुधाईंदी। इन बसरा जे चवण ते वठी सॼे राज में हुल हुलायो अथई। जमाल हीअं जमाल हूअं। बसरा जे चए ते हुल कोन हुलायो अथम। मीरा राजुल खे मोकले पक वती आहे। इहो हुल मीरा हुलायो अथई। घट त तो बि कान कई आ। हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, घर जी गिला कंदे शर्म नथो अचे? हाशिम खान, हिक ॻाल्हि मुंहिंजी कन खोले ॿुधी छॾ। या ससुई अॼु न सुभाणी ठक अची ते कंदई, पर मां ससुई खे हाणे इन घर में कोन रहण ॾींदसि। सॼी उम्र भला मां पले जे धीअनि जो ठीको खयो आ छा? ज़रीना अलाह न कंदो जो मुंहिंजूं न्याणियूं अचे पीउ जे दर ते रहनि। अलाह कंदो त जमाल सही थी वेंदो। दुआन जो वक्त गुज़री वियो, हाणे खट ठहराए छॾ। अॼु न त सुभाणी ससुई सलाम अची कंदई। ज़रीना करे त करे छा? जेकॾहिं ससुई अची वई त बखि न थी। हूअं बि ज़रीना न्याणीअ खे खाराइण में खुटी कोन वेंदुसि। हा, खुटंदो त रुगो मुंहिंजे लाइ आई। ममड़ियुनि लाइ त तुंहिंजा खीसा सदाई भरिया पिया आहिनि। चङो हाणे चङो, वधीक मथे में सूर न विझ। वञ वञी चांहि करे आ। उथ न। बसरा जहिड़ी कचे तहिड़ी पके मुंहिंजा फ़कीर फिरंदा था वतन पिया। माई किथे पहुता आहिनि तुंहिंजा फ़कीर? बहादुर खान मुबारकूं हुजनी मुबारकूं। अॼु न सुभाणे ससुईअ खे तलाक मिली वेंदी। तुंहिंजा भाग निराला थी विया। माई ईअं त थियणो छो जो ससुई सिर्फ़ ऐं सिर्फ़ मुंहिंजी आहे। ख़ैर तूं ॿुधाए त छा थियो? रईस बहादुर खान, मूं वारी भाणे जी राजुल वई ससुईअ सां मिलण। हालनि अहवालनि में ससुईअ सभु कुझु ॿुधाए छॾियुसि त जमाल में को हाल ई कोन्हे। राजुल खे सिधो हाल अहवाल ॾिनो मूंखे। पोइ त पाण सम्झे थो बसरा जहिड़ी कचे तहिड़ी पके पोइ पिया मुंहिंजा फ़कीर फिरनि। सॼे राज में डांढोरो ॾिनोमांसि, डांढोरो। हाणे अहिड़ी हालत थी अथसि जो जमाल घर खां ॿाहिरि ई नथो निकिरई। मुंहं ॾेखारण जे क़ाबिल न रहियो। ससुई बि पिणु कढियूं वेठी आ। अॼु न सुभाणे तलाक थिए ई थिए। माई बसरा इहो त भलो थियो। हाणे अहिड़ो को चक्कर हला त जीअं ससुई जी शादी मूंसां थी वञे ऐं भलियो मूंखे सॾु करे ससुई जो संग। तूं फिकुर ई न कर बहादुर खान। मां अहिड़ो थी चक्कर फेरायां जो पलियो त पलियो, पर ससुई पाण अचे तो वटि ठकाव कंदी। माई बसरा मां ससुई सां धाम धूम सां शादी करण थो चाहियां। तूं पले ऐं हाशिम खे राज़ी कर तो मां ससुई जो संग वठण चाहियां। बहादुर खान, सॼो कमाल थई पैसे जो। पैसे जो पैसो ख़र्च कर, पाण ही सॼो रस्तो हीअं साफ़ थी वेंदो। मां पले ऐं हाशिम खे अहिड़ा थी तावीज़ हणां जो पाण अचे ॿाहां ॿधी तोखे संग ॾेई वेंदा। पैसनि जो तूं फिकर न कर। पैसा एतिरा ॾींदुसि आहीं जो सॼी उम्र वेही खाईंदी। बस रुगो कम करे ॾेखार। रईस, तूं कर शादीअ जी तयारी। बस तुंहिंजो कमु थी वियो। हिन फ़कीरियाणीअ जो वाइदो आहे। बसरा जहिड़ी कचे तड़ी पके मुंहिंजा फ़कीर फिरंदा था वतन पिया। शेरू यार, मूंखां तुंहिंजी इहा परेशानी ॾिठी नथी वञे। आख़िर तूं ॿुधाए छो नथो? उहा कहिड़ी ॻाल्हि आहे जंहिंजे करे तूं परेशान वेठो आहीं? दा गुलज़ार मां तोखे छा ॿुधायां? केतिरा ॾींहं थिया आहिनि सरदार शाह ज़मान मुंहिंजी ज़ाल खे क़ैद कयो आहे। मां
पी नेड़ ते रखी वता तो घुमंदो ओ माण्हू खणी मौत ते मूंखे कुझु बि न चवनि पर पर त वॾी गिला कंदा हूंदा शेरू सियाणनि सच चयो आहे इज़त जे लाइ सिर विञाइजे त भले विञाइजे हल त हली भाॼाई राजुल खे ज़बरदस्ती खंभे खणी था अचूं पोइ सिर वञे त भले वञे अॼु तोखे भाॼाई राजुल वठी ॾींदुसि छा कयां गुलज़ार राजुल पाण ई नथी चाहे त मां शेरू ॾे वञा वाह शेरू वाह तोखे पंहिंजी इज़त खां वधीक राजुल जे मर्ज़ी जी परवाह आहे शाबाश शेरू मुड़ुस थी मुड़ुस मां तोसां गॾु आहियां हल त हली सरदार जे ॻोठ मां राजुल खे खंभे खणी था अचूं हा गुलज़ार ईअं ई करिणो पवंदो मां राजुल खे ज़रूरु खणंदुसि पोइ सोची छा थो उथी त हलूं गुलज़ार तयारी त कयूं पर को महल मौक़ो ॾिसी त करणो न हा गुलज़ार शेरू सही थो चवे मां बि संगत खे चवां थो शेरू इज़त जे मामले में अहिड़ियुनि ॻाल्हियुनि खे नाहे ॾिसबो सिर्फ़ गाॾी जो बंदोबस्तु करणो आहे त पोइ ठीकु आहे गुलज़ार अॼु हणूं था नारो पार या पार साजिद पुट या मैं सरदार शाह ज़मान ई कढराई आहे ऐं सूबेदार सुखियो ने सां बिट थई ॿिन्हिनि सां घटि न कंदुसि मां सूबेदार सुखे खां त FIR मां ज़ोर ते ज़रूरु कटाईंदुसि बाबा साईं ॾिसां त इहो सूबेदार सुखियो सरदार शाह ज़मान ते FIR कीअं नथो कटे सूबेदार सुखियो सरदार शाह ज़मान जी कमदारी पियो करे मां राणा सां मिलंदुसि जंहिं सूबेदार सुखे खे लैन हाज़िर न करायां त मुंहिंजो नालो बि बंगुल खान आहे बाबा साईं इहो सरदार शाह ज़मान इज़त सां में वापसि न कंदो असांखे अॼु ई शेरू ई कादर खे चओ असांजी हिक में अचे पलांद में हुननि जूं 2 में काए अचे त जीअं न सरदार शाह ज़मान खे ख़बर पए शेर जे मथां सवा शेर हूं तो आ साजिद पुट शाह ज़मान सां वेहण को मामूली ॻाल्हि न आहे शाह ज़मान सां विड़पो पक्को बंदोबस्त करे अहिड़ा त हथ विझंदोसांसि जो सरदार शाह ज़मान बि यादि कंदो बाबा साईं जो सरदार शाह ज़मान सिर्फ़ वञी नाले जो सरदार बचियो आहे हाशिमी दिलार खां सवाइ सरदार वटि ॿियो को माण्हू आहे ई कोन बसि बाबा साईं तव्हां देरि न कयो पंहिंजा हमराह तयारु कयो सरदार खे सबक सेखारियो साजिद पुट रुगो अचण जे शेरूअ खे सरदार शाह ज़मान जी बर्बादी जो अहिड़ो त प्लान थो ठाहियां वेठो तूं ॾिसजांइ बाबा साईं मैं जे पलांद में मैं अॼु ई ने शेरूअ खे चओ त 2 टे बुनियादा चोरात करे ईअं ने सरदार शाह ज़मान खे ख़बर पए तूं वेठो ॾिसजांइ कीअं थो गंद थिए तव्हां ॿई पंहिंजे धड़नि सां आहियो बाबल साईं कहिड़ो कंद खणी तव्हांजे साम्हूं अचूं शमीर असांखे मिलियो ई कोन इन शर्म खां तव्हां ॾांहुं न पिया अचूं पर जॾहिं चाचे ख़ुदा बिश्क नियापो ॾिनो त शमीर केॾां वेंदो जेकॾहिं शमीर हथ न आयो त ख़ैर आहे मां जेल में बि शमीर जी निड़ीअ ते लत ॾेई सघां थो हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधायो साईं छा कयो आहे बंगलो वारनि जी चोरी थी वई आहे हू पेरे सां वञनि पिया तव्हां मुंहिंजी इजाज़त जे बग़ैर उन्हनि खे छो रोकियो पर सरदार साईं असां त चोरी कई न आहे पोइ असां उन्हनि खे पंहिंजे ॻोठ में अचणु छो ॾियो बस कर दिलावर बस कर कंहिंखे थो सम्झाई मां सतराजी सरदार शाह ज़मान आहियां मूंखे तो ॿोलियूं सम्झाई मां सभु कुझु सम्झां थो दिलावर बंगुल वारा असांजे ॻोठ में दाख़िल ई न थिया पहिरियों अॻिते निकिरी वियो वो बि उन तरफ़ हलिया विया हाणे हू असांखो हिसाब किताब था घुरनि फैसले में न जॾहिं वेहंदासीं असीं ॾोही थींदासीं पंहिंजी मनमनी था कयो खबरदार जो आईंदा मुंहिंजी इजाज़त खां बग़ैर को बि कमु कयो अथव
बाबल साईं हू असांजा दुश्मन आहिनि। असां सोचियो त पेरे जे बहाने हू असां ते हमलो कंदा, हुन जे करे असां हुननि जो रस्तो रोकियो। ग़लति कयो आहे। हुननि जॾहिं तव्हांखे ॿुधायो त हू पेरे सां आहे, पुलिस बि पहुची चुकी हुई, पोइ तव्हां हुननि खे पहिरियों खण छो न ॾिनो? हिन मां इहो ज़ाहिर थो थिए हाशिम चोरी अव्हां कई आहे। बाबल साईं चोरी असां नाहे कई। ख़बर आहे मूंखे तव्हां चोरी नाहे कई। खामखा पराया जहिड़ा पंहिंजी ॻीची में न विझो ऐं त एहतियात कयो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अरे साणे सलामड़ो थियो, मुंहिंजे ख्याल में हाणे कलामड़ो थी वञे। अॼु ॿियो ॾींहुं थियो आहे। अरे बस कर। जेॾी महिल अची तो ॿियों ॾींहुं थियो आहे, टियों ॾींहुं थियो आहे। मूंखे बि घणा ॾींहं थिया आहिनि, कंहिंखे पातर कोन आहियां तम लाया बूट। ॾिस ॿ टे रुपया ख़र्चड़ी जो ॾिसो त मां कम खे कीअं थो पटियां, ॼण मशीन ते पटो चढ़ियो, टपक टपक टपक। माफ़ कर, जान छॾ। रेस ये सभिनी खे माफ़ कयां त पोइ त मां बुख मरंदुसि। माफ़ न कंदो साईं अॼु, छो त अछड़ो कबूतर आहियां। केॾी महिल हवारी थी लॻे त केॾी महिल हीअं हलियो थो वञा त केॾी महिल हीअं हलियो थो वञा। असुल ख़बर इहा आहे त हुनजी मेह जेका आहे, हुनजो जेको चाहींदड़ो उन सां भॼी वई आहे। इन बगुल खान खे परवाह ई कान्हे। पर 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 अरे परवरी छा? रेस ये जेके कुत्ता चोराईंदव न, छो जो ये कुत्ता रेस जी चौकीदारी ॾींदा आहिनि ऐं इहे कुत्ता तव्हां चोराईंदव त सॼो कमु सवलो थी वेंदो। रेस अछड़ो कबूतर आहे, केॾी महिल हुन कपर केॾी महिल हुन कपर। हाणे त मूंखे ख़र्चड़ी जो न एॾी ॼाड़ी हई थम जो 3 ॾाठूं मुंहिंजूं कमु कोन थियूं कनि। मां डॉक्टर खे ॾेखारिया न। पर इहो कमु कंदो केरु? मूंखे ख़बर आहे त भंगुली इहे विलायती कुत्ता वॾे शौक़ मां घुराया हुआ। कबूतर इहे कुत्ता चोराइण वॾो ॾुखियो कमु आहे। रेस जो ॾुखियो कमु हे कबूतरो कंदो, इन में थोरो वक़्तु लॻंदो पर थी वेंदो। ठीकु आहे, तोखे पैसा मिली वेंदा, तूं वञ पंहिंजे कम सां लॻ। दुश्मन जी दागी पगल चङी। रेस चङो। अस्सलाम वालेकुम। हाणे हिकिड़ो कलामड़ो थी वञे भला। अॼु ॿियो ॾींहुं थियो आहे। कर ख़बर जलाल, कम थी वियो? हा रेस कासाईअ में हिलाल करे छॾी। पैसा त पूरा आहिनि न? हा रेस पैसा त पूरा आहिनि, पर असां में ॾाढी सस्ती कासाई खे ॾेई छॾी। ख़ैर आहे, कहिड़ी मेह असांजी पंहिंजी। वञे हाणे इहो बंगुल पंहिंजी मेह ॻोल्हे। त पोइ ठीकु आहे रेस, आऊं हाणे हलां थो। ठीकु आहे। हा भले खान। बाबल सिंह पंहिंजे मुंहं सां ॻाल्हाए। पंहिंजे मुंहं सां ॻाल्हाइणो आहे। हा बाबा, तव्हांखे फैसले जी तारीख़ त मिली वई न? जी सरदार साईं। ठीकु आहे, हाणे तव्हांखे इजाज़त आहे, पर फैसले खां हिकिड़ो ॾींहुं अॻु में मूंखे फोन ज़रूरु कजो, छो त मूंखे कराची बि वञिणो आहे ऐं थी सघे थो त मां कराची निकिरी वञा। हज़ूर सरदार साईं, तव्हांखे फोन करे पुछंदासीं। हाणे तव्हां वञी सघो था, तव्हांखे इजाज़त। ठीकु आहे सरदार साईं। हा भले खान, हाणे कर ख़बर। बाबल सिंह चवंदा आहिनि त सूर न सॾण जहिड़ा न करण जहिड़ा, पर छा कजे, सॾणा त आहिनि। हिकु मिनट भलिया खान, वरी केरु आहे? मिठू मिठू की याद किया हिसाब। हाँ मिठू, कर ख़बर मिठू, क्या ॻाल्हि आहे? अड़े थियो छा आहे, कुझु मूंखे बि त ख़बर पए।
अरे अरे ओ मिठू मिठू अच्छो थई मुंह नीरा थई पेर हिते माण्हू खे तो खाए वॾो मुल्क मलीर अथसि चौथे पुट जो अरे हाणे खणी ट्रेक न कर मूंखे इहो ॿुधाए त रोशनी किथे आहे मारी धीअ चङो चङो हाणे पंहिंजे तूं कमकार सां लॻ रोशनी महीने खां पोइ मोटी ईंदी पोइ तूं बि हुन सां गॾिजी अचिजांइ चङो चङो ठीकु आहे फोन बंदि कर ॾिसी थो न पलिया खां असांजो सॼो ॾींहुं हिननि खफ़नि में थो वक़्तु गुज़रे हा तूं ॻाल्हि पे कई बस बाबल साईं ॻाल्हि खे खुटायूं था कंहिंजो ॾोह कोन्हे बसि जेको असांजो नसीब बाबल साईं जमाल जे हाल जी त तव्हांखे ख़बर आहे सोचियां थो मरण खां अॻु न्याणी जी मथे छांव कयो हा भलिया ख़ान सही थो चई 100% सही थो चई औलाद जो दुख वॾो थींदो आहे जीअ खे चोरे छॾींदो आहे औलाद जो दुख सिर्फ़ पखियुनि खे बि न मिले दुख जीअ खे झोरे था विझनि भलिया ख़ान मां तुंहिंजे दुख खे सम्झां थो भलिया ख़ान मां तलाक जे सख़्त खिलाफ़ हूंदो आहियां पर हिते मामलो ई कुझु ॿियो आहे न्याणीअ जो ॿार आहे केतिरो वक़्तु वेही ख़ुदा बख़्शे जे घर में पंहिंजो मथो अछो कंदी छा ख़ैर मां ख़ुदा बख़्शे खे घुरायां थो बस बाबल साईं तव्हां ॻाल्हाए ॾिसोसि ख़ुदा जे कागरनि में शायदि ईअं लिखियलु आहे भलिया ख़ान तूं बेफ़िक्र थी मां वेठो आहियां न मूं वाइदो कयो न मां अॼु ई ख़ुदा बख़्शे घुरायां थो बस बाबल साईं वॾो वड़ थी मां हलां थो तोखे इजाज़त ससी कहिड़िन सोचुनि में आई न दी न कुछ भी न ससी तोखे ख़बर आहे त अॼु बाबू काॾे वियो आहे न दी काॾे वियो आहे सरदार साईं ॾांहुं वियो आहे पर छो वियो आहे तुंहिंजी जमाल खां तलाक लाइ बाबू सरदार साईं खे चवण वियो आहे त चाची ख़ुदा बख़्श खे चओ त जमाल ससी खे तलाक ॾे पर दी बाबा हिकिड़ो दफ़ो मूंखां त पुछे हा मूंखे जमाल खां तलाक न घुर्जे जमाल जीअं बि आहे जेको बि आहे मुंहिंजो नसीब आहे ससी तू चरी थी वई आहीं छा अहिड़ो नसीब त ख़ुदा कीअं दुश्मन जो बि न करे आख़िर केसी ताईं तू हिक अधूरे इंसान सां जिंदगी गुजारींदी है अधूरो आहे या निदोरो आहे जेको बि आहे जिंदा त आहे न शाहज़ेब जी मरी त न आहे वियो न ससी खबरदार जो शाहज़ेब जे लाइ हिकिड़ो लफ़्ज़ बि चयो अथई त पोइ तूं बि ॿुधी छॾ अॼु खां पोइ जमाल जे लाइ हिकु लफ़्ज़ बि न ॻाल्हाइजाए ससी मरी त सघे थी
पर इहो तलाक जो दाग पंहिंजे मथे ते नथी खणी सघे। ससी तो पोइ दुखंदी रहो आलिया काठीअ जियां चङाई त वक़्त ई न आहे। बाबल साईं खुदा तरसी कजो जमाल मां जे पेटा दिए कोन जाओ हो न। बाबल साईं ससुई जी बदनसीबी जी गिरण मुझे जमाल के भी गिड़काए वई आहे। खुदा बख्शे को भी पीओ यो हरगिज न चाहींदो तो हुन जी धीअ खे तलाक थे न। खुदा बख्शे हरगिज न को भी पीओ न चाहींदो। तू पाण वेही वीचार कर जेकॾहिं पल्ले जी जाइ ते तू पी हुजी तो छा करी। खुदा बख्श न्याणिन जा ॿार बादशाहन जी भी जेल चिबी करे छॾींदा आहे। पलियो तो पोइ भी मिसकीन इंसान आहे। जमाल खे चओ ससुईअ खे तलाक ॾे। बाबल साईं बेवस तो उठ भी बार ना आहिनि खणंदा। मां त अल्लाह जो आजिज़ बंदो आहियां बाबा। बस बस दुआ कयो ईमान सलामत रहे जेको अवां जो हुकुम अखिन ते बाबा। बाबल साईं खुदा बख्श कॾहिं बि तव्हांजे हुकुम जी अधूरी नाहे कई। खुदा बख्श हाणे बि निभाए वेंदो छो न उन जी जान चीचड़े में अची जी फाटजी वञे। पर पोइ बि हुकुम अधूरी न कंदो न कंदो। रोज रोज भागी पीछे या न ला मारो हिकड़ो खत्म। राइसा सच चयो था चंगाई जा चार गणे हणजन पंज। मां चंगाई करे बहादुर खान के बुधाइण आई आहियां खुशखबरी। तू वरी तो दे पियो ला मारो हिकु बसरा कचे हुजे जा पके ऊंचा फकीर फिरंदा था वतन पिया। चङो चङो हाणे ॿुधाए त कहिड़ी ख़ुशख़बरी खणी आई आहीं। मारे सन ख़ुशख़बरी ॿुधाईंदसि बहादुर खान खे। तोखे ॿुधाइण मां मूंखे कहिड़ो फ़ाइदो पवंदो। हाणे इहा ख़ुशख़बरी तूं बहादुर खान खे ॿुधाईंदी त छा हू तोखे जागीर हल्की ॾींदो। राइसा हाणे जागीर त कोई कंहिंखे लिखी कोन ॾींदो आहे पर वरी भी का मेहरबानी करे 2-3 ॾींहंनि जो ख़र्चड़ो त ॾींदो न। चवीं त तूं बि सही थी। भाई बसरा मुंहिंजो बि हिकिड़ो कमु कर जेको बि घुरंदीअ न इनाम मां तोखे ॾींदुसि। राइसा कहिड़ो कमु आहे लॻे थो पियो त रसियाणीअ जे मरी वञण खां पोइ तव्हां बि 42 जूं ॻाल्हियूं करण लॻा आहियो। हिकु त तव्हां मायूं जल्द ग़लतफ़हमीअ जो शिकार थी वेंदियूं। भाई बसरा मुंहिंजो मतिलबु आहे त शमशाद बेगम जे मरण खां पोइ मां वॾी बोरियत वारी ज़िंदगी पियो गुज़ारियां। मां शादीअ जे लाइ पियो सोचियां। ये चओ न राइसा हाणे शराशरियत में कहिड़ो इल्जाम। राइसा सच पुछे न त बेगे जे वञण खां पोइ मां पाण ईअं अकेली थी पई आहियां। ॾाढो अकेलाईअ जी ज़िंदगी खाए थी। ओहो तो अञा बि मुंहिंजी ॻाल्हि जो मतिलबु नाहे सम्झो। बेगो त अञा ज़िंदा वेठो आहे जॾहिं न तुआरो हो बेगो मोह
त पोइ तोसां टी शादी ज़रूर कंदुसि या फ़िलहाल त तूं ॻोठ में का रनड़ ॻोल्ह जंहिंसां मां शादी कयां जेको बि तूं मूंखां घुरंदीअ न मां तोखे ॾेई छॾींदुसि राइसा उन ॾींहुं वई हुअसि पाड़े में छठीअ ते सो उते मां हिकिड़ो सहरो ॿुधो ॾाढो वणियो अॼु तुंहिंजा लफ़्ज़ ॿुधी मूंखे यादि आयो आहे तुंहिंजी मुंहिंजी जोड़ी ॾाढी आहे मज़ेदार तुंहिंजी मुंहिंजी जोड़ी ॾाढी आहे मज़ेदार तूं त मुंहिंजो सनेड़ो यार राइसा मुंहिंजो मतिलबु हो त तुंहिंजी मुंहिंजी जोड़ी बि मज़ेदार आहे डंडन जी यार